दुलाब ड्रामे जी अचण वारी एपिसोड जी दोस्तों पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों हाणे जेको आहे सोडल ईअं करे वियो जीअं बुरड़न कई हुई ॿारनि सां, ऐं सोडल करे वियो रहज़न वारनि ऐं मुराद वारनि सां। इहा हालत करे चुको आहे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे सोडल खे बि इन शइ जो अहसासु आहे, पर हाल हू मजबूर आहे त हिकु चकर मूं ग़लती कई हुई, इहा ग़लती हाणे ॿियो कंहिंखे न करणु ॾियण जे करे उन अहिड़ा क़दम खयां। बहरहाल उन खे 100 रुपयनि जो माफ़ु कंदो अॻिते हली। बहरहाल वक़्ती तौरु हर को मुसीबत में फासी चुको आहे। ऐं मां ॿुधाईंदो रहां दोस्तों, ऐं इन जे करे हाणे जेका मुसीबत आहे मंसूर खान जे मथां बि अची बीठी आहे, त पोइ मंसूर खान जेका फ़ैसिला कंदो आहे कूड़ा ई थींदा आहिनि ऐं उहे कामयाबु न हूंदा आहिनि। जा मंसूर खान अंदरूनी ॿधल हूंदो आहे। बहरहाल मंसूर खान सभिनी खे एतबार ॾियाए चुको आहे त मां मसइला हल करणु जोॻो आहियां, ऐं रहज़न मुराद वारा बि उनजे चवण में अची चुका आहिनि, ऐं तव्हां ॾिठो बि सही। ऐं दोस्तों इहो ॿुधाईंदो हलां त शाहनवाज़ खान हर चकर इन जे लाइ विच में ज़ोर ॾींदो आहे त मां कंहिं न कंहिं शइ जो फ़ाइदो खणां। उनजी इहा कोशिशि हूंदी आहे त खून ख़राबो करायां ऐं मूंखे ई फ़ाइदो पवे, सभु माण्हू मुंहिंजे ई हेठां हुजनि, तॾहिं हू अहिड़ियूं हरकतूं बार कंदो आहे दुलाब ड्रामे में। दोस्तों ॿुधाईंदो हलां तव्हांखे, दुलाब ड्रामो 50 एपिसोड जॾहिं टियों स्पेल स्टार्ट थींदो 50 खां अॻिते, आहिस्ता आहिस्ता कहाणी जेको आहे न हिकु चकर हाणे जहिड़े में पइजी चुकी आहे, पोइ आहिस्ता आहिस्ता ठहण जी तरफ़ वेंदी। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दासी टीवी खे।